अस्सलाम वालेकुम। मैं मस्जिद मिटवर बाबाला मौलू ओलिया इकराम पाठ नंबर 4। बल हुआ कुरान मजीदुन फी लोहन महफूजिन कुरान मजीद हज़रत मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जे फारसी तर्जुमा कुरान मजीद जो सिंधी तर्जुमो मुतरजम मौलाना सईद अहमद भुट्टो सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध। छापो पहिरियों सेप्टेंबर 2011 ईस्वी। ख़रीदारीअ लाइ राब्तो सिंधी अदबी बोर्ड किताब घर तिलकचाड़ी हैदराबाद। किताब तस्कराए मखदूमाने हाला। ऐसो पहिरियों अल्लाह ताला जे आख़िरी पैगंबर सैयद अल मुरसलीन सरवरे कौनैन आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वॾे ख़लीफ़े सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़ानदान मां केतिरा ई अहलुल्लाह बुज़ुर्ग पैदा थिया जिन दीन इस्लाम ऐं सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सरबुलंदी तरवीज ऐं अशात लाइ पंहिंजी सॼी हयाती वक़ुफ़ करे छॾी हुई। इस्लाम जी रोशनी ऐं तइलीमात खे पखेड़ण लाइ सरज़मीन यसरब विता मां हिजरत करे दुनिया जे दूर दराज़ इलाइक़नि में पहुता। उते जे माण्हुनि खे पंहिंजे इल्म व इरफ़ान ऐं रूहानियत जे फैज़ मां बहिरोवर कयाऊं ऐं हमेशह जे लाइ उते जा थी विया। संदन रियाज़त जहाद जे करे इस्लाम जो नूर कुंड कुछ ताईं पहुची वियो। हज़रत गौसुल हक़ मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह ऐं संदन अजदाद व अमजाद ऐं औलाद जो शुमार बि उन्हनि बरगुज़ीदा हस्तनि में थिए थो। गौसुल हक़ मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जिन जो सिलसिलो नसब हज़रत मोहम्मद बिन सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मिले थो। हज़रत मोहम्मद बिन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पड़पोतो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्दुर्रहमान बिन अब्दुल कासिम बिन मोहम्मद बिन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अब्बासी ख़लीफ़े मंसूर दौरे हुकूमत ऐं हज़रत हसन बिन ज़ैद अलैहिस्सलाम जिन जे ॾींहंनि में मदीने पाक जो काज़ी थी रहियो। ख़ासि पोइ संदसि फर्ज़ंद हज़रत मोहम्मद ख़लीफ़े मामून जे वक़्त में मदीने पाक जे काज़ी जा फ़राइज़ अंजाम ॾिना। तज़किराए मखदूमाने हाला हिन किताब में मुख़्तलिफ़ ऐं मुस्तनद किताबनि जे हवालनि सां हज़रत गौसुल हक़ मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जिन जे सवाने ऐं करामत ते सुहिणे नमूने रोशनी विधी वई आहे। मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जे बैतुनि में एॾी गहराई आहे जो उन्हनि ते सिंधी शाइरीअ जे इब्तिदाई दौर जे हवाले सां तहक़ीक़ ऐं तशरीह करणु निहायत ज़रूरी आहे। हज़रत शेखुल शयूख़ जिन पंहिंजे हयातीअ में पंहिंजे फ़र्ज़ंदनि ऐं अज़ीज़नि खे सहरवंदी तरीक़े जे फ़रोग़ लाइ ईरान, तेहरान, तुर्कमेनिस्तान, हिंदुस्तान, बंगाल ऐं सिंध ॾांहुं रवानो कयो। सिंध में संदन ख़ानदान जो अवलीन मुबल्लिग़ सैयदना हज़रत शेख अब्दुल हमीद सहरवंदी रज़ी अल्लाह ताला अन्हु हो जेको पंहिंजे साथियुनि समेत सिंध पहुतो। संदन मुतअल्लिक़ मौलाना वफ़ाई लिखियो आहे त हकीम अमीर अली शाह मरहूम फतेहपुरी रियासत ख़ैरपुर लिखे थो त ग़ज़नबी घराणे जे सिंध ते कब्ज़े करण वक़्तु रुड़ीअ जे उन्हीअ जबल ते 7 ओलिया अची चालियो कढण इबादत करणु लॻा जिन जा नाला आहिनि शेख अब्दुल हमीद सहरवंदी, शेख अब्दुल्ला हरेरी, हमज़ा बिन रफ़िया अली बिन अहमद मिस्री, यूसुफ बिन मोहम्मद बलगी, सफ़ीउद्दीन शिराज़ी ऐं अबुल हसन ख़रफ़ानी। उनखां पोइ मखदूम जमील साईं लिखनि था त असांजे तहक़ीक़ मूजिबि हज़रत शेख अब्दुल हमीद सहरवंदी शेखुल मशाइख़ हज़रत अब्दुल नजीब सहरवंदी जो पोटो
जेको शहाबुद्दीन ग़ौरीअ जे सिंध ऐं लाहौर फ़तह करण बैदि सिंध में आयो हूंदो। मुमकिन आहे त हज़रत अब्दुल हमीद सहरवर्दी ऐं हज़रत अबू बकर किताबी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन ख़ानदान जो पहिरियों बुज़ुर्ग हो, जेको ग़ुलाम गिराणे जे दौरे हुकूमत में कोट करोड़ मां हिजरत करे मुख़्तलिफ़ हंधनि ते क़याम कंदो अची बूबक में रहियो। संदसि इल्मिया ऐं बुज़ुर्गीअ खे ॾिसी खेसि काज़ीअ जे उहिदे ते फ़ाइज़ कयो वियो। संदसि मज़ार हज़रत मखदूम सैयद महमद उस्मान मरवंदी अल मरूफ़ कलंदर लाल शहबाज़ रज़ी अल्लाह ताला जे मक़बरे जे भरिसां आहे। हाला में आमद जे उनवान ते लिखनि था त मखदूमान हाला जो मुसद आला हज़रत मखदूम फ़खरुद्दीन सगीर रहमतुल्लाह अलैह बूबकन मां हिजरत करे अची हाल कंडीअ में साकुन थियो। संदन औलाद बैदि में लाखनि सूमरनि ऐं हालनि मां शादी कयाऊं। हिकिड़े भेरे दिल्लीअ जे बादशाह तरफ़ां हिकिड़ो लश्कर सिंध खे फतह करण लाइ मोकिलियो वियो। माण्हुनि उन जो इतला अची हज़रत मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जिन खे ॾिनो, पाण फरमायाई इंशाअल्लाह अंजाम बि ख़ैरु थींदो। एसी ताईं इहो लश्कर हाला कंडीअ जे कुर्ब जवार खे तबाह ऐं बर्बाद कंदो हाला पहुची वियो। हाला कंडीअ जा रहवासी ऐं ख़ानगाह वारा लरज़ां वितर सां संदसि ख़िज़मत में पहुता ऐं हालात अर्ज़ु रखियाऊं। पाण फरमायाऊं त थोरी मिटी खणी अचो। उन्हनि मिटी आंदी। पाण उन मिटीअ ते हीअ दुआ पढ़ी ऐं उन लश्कर ॾांहुं उछलायाऊं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा लकल हम्द व लकल मजिद व लकल शुक्र व इलैकल मुतक़ा व अंतल मुस्तान व बिकल मस्तगात वल तकड़ान मनकल फ़रख वला हुल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अल अलीउल अज़ीम व सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद व आली व असहाबी अजमईन बेरहमत कया अर्रहमुर राहिमीन। चवनि था लश्कर अहिड़ी तरह त बदहवासीअ सां भॻो जो पंहिंजे मुल्क रसण ताईं बि ॾींहुं किथे क़याम न करे सघियो ऐं पंहिंजो घणो तणो सामान व असबाब पिणु छॾे वियो।